ओम शांति। जी मिले तारीख़ 15/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था मीठे मीठे ॿार पावन ठहिण लाइ यादि जी यात्रा ॾाढी ज़रूरी आहे। इहे ई मुख्य सब्जेक्ट आहिनि। हिन योग बल सां तव्हां सर्विसेबल गुणवान ठही वेंदा। पावन ठहिण लाइ यादि जी यात्रा ॾाढी ज़रूरी आहे। इहे ई मुख्य सब्जेक्ट आहिनि। योग बल सां तव्हां सर्विसेबल गुणवान ठही वेंदा आहियो। प्रश्न, तव्हां ॿार जो योग सिखंदा आहियो, इहे ई सभिनि खां निरालो योग आहे, कीअं? उत्तर आहे, अॼु ताईं जो योग सिखंदा आहिनि या सेखारींदा आहिनि उहो मनुष्य सां योग जुटाईंदा आहिनि। लेकिन हाणे असां निराकार सां गॾु योग लॻाईंदा आहियूं। निराकार आत्मा, निराकार बाप खे यादि करे, इहा सभिनि खां निराली ॻाल्हि आहे। दुनिया में कोई भॻवान खे यादि बि कंदो त बिगर परिचय ऑक्यूपेशन जे बिना कंहिंखे यादि करणु इहा भक्ति आहे। कंहिंखे यादि करणु इहा भक्ति आहे। ज्ञानवान ॿार परिचय सहित यादि कंदा आहिनि। ऑक्यूपेशन जे बिना कंहिंखे यादि करणु इहा भक्ति आहे। ज्ञानवान ॿार परिचय सहित यादि कंदा आहिनि। ऑक्यूपेशन जे बिना कंहिंखे यादि करणु इहा भक्ति आहे। ज्ञानवान ॿार परिचय सहित यादि कंदा आहिनि। ओम शांति। रूहानी बाप वेही ॿारनि खे सम्झाइनि था। ॿारनि खे पहिरियों त बाप जो परिचय मिलियो। नंढो ॿारु पैदा थियो त हुनखे पहिरियों माउ बाप जो परिचय मिलंदो आहे। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहिनि जेके रचता बाप जो परिचय मिलियो आहे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि कि ऊच ते ऊच बाप ई आहे। उन जी महिमा ॿुधाइणी खपे। महिमा ॻाईंदा आहिनि शिवाय नमः, ब्रह्मा विष्णु नमः। ॻाईंदा आहिनि शिवाय नमः, ब्रह्मा नमः, विष्णु नमः। शोभदो न आहे। बाबा चवंदा आहिनि कि तव्हांखे बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां में बि आहिनि जेके रचता बाप जो परिचय मिलियो। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि ऊच ते ऊच बाप ई आहे। उन्हनि जी ई महिमा ॿुधाइणी खपे। महिमा ॻाईंदा बि आहिनि शिवाय नमः, ब्रह्मा नमः, विष्णु नमः। शोभदो न आहे। शिवाय नमः शोभदो आहे। ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः अक्षर शोभदो आहे। छो जी शिव बाबा देवता न आहे। उन्हनि सां गॾु देवता अक्षर शोभदो आहे। शिव बाबा सां न शोभदो आहे। उन्हनि खे देवता चइणो पए। ऊच ते ऊच भॻवानु जॾहिं कोई ईंदो आहे त पहिरियों बाप जी महिमा ज़रूरु करणी आहे। उहो सुप्रीम बाप आहे न। ॿार भुलिजी वेंदा आहिनि कि बाप जी महिमा कीअं ॿुधायूं। पहिरियों त सम्झाइणो आहे कि उहो सुप्रीम बाप आहे, असांजो टीचर आहे, असांजो सतगुरु बि आहे न। टिन्हिनि खे यादि करिणो पए। ईअं त यादि शिव बाबा खे ई करिणो आहे टिन्हिनि रूपनि में। ईअं त पको करिणो आहे। ईअं त यादि शिव बाबा खे ई करिणो आहे टिन्हिनि रूपनि में। इहे असांखे पको करिणो आहे। तव्हां बाप जी महिमा खे ॼाणंदा आहियो तॾहिं त चवंदा आहियो न। उन्हनि त ऊच ते ऊच बाप खे ठिकर पितर में चई छॾियो अथनि। मनुष्य बि चई ॾींदा आहिनि लेकिन मनुष्य तन में बि सदैव त रही न सघे। उहो त सिर्फ़ु लोन वठंदा आहिनि। उहो ख़ुदि चवंदा आहिनि मां हिननि जो तन आधार वठंदो आहे। त पहिरीं ॻाल्हि पकी करणी आहे कि बाप आहे सत्य। उहो ई सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहिनि। नर सां श्री नारायण सत्य बाप ई ठाहींदा आहिनि। सतयुग में न लक्ष्मी नारायण जो ई राज्य हुयो। उहो कीअं ठहिया, कीअं ठाहिया, कॾहिं कथा ॿुधाई, कॾहिं राजयोग सिखाई, इहे सभु तव्हां हाणे सम्झंदा आहियो। ॿिया सभु योग हूंदा आहिनि। मनुष्य सां गॾु ईअं हूंदो न आहे। अहिड़ो हूंदो न आहे जो मनुष्य जो योग निराकार सां गॾु हुजे, उहो बि परिचय सां। अहिड़ो कोई दुनिया में आहे न कोई सिखाए सघंदो आहे, न कंहिंखे परिचय आहे कि मनुष्य जो योग निराकार सां गॾु थिए, उहो बि परिचय सां। अॼुकल्ह शिव सां योग लॻाईंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। इहा बि न सम्झंदा आहिनि कि प्रजापिता ब्रह्मा ज़रूरु साकार दुनिया में हूंदो। मुंहिंजल आहिनि न, सम्झंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा त पहिरियों सतयुग में हुजणो खपे।
प्रजापिता ब्रह्मा त पहिरियों सतयुग में हुजणो खपे। अगरि सतयुग में प्रजापिता ब्रह्मा हुजे त पोइ सूक्ष्म वतन छो ॾेखारींदा आहिनि? अर्थ न सम्झंदा आहिनि। ये साकार आहे न, यह साकार आहे कर्म बंधन, वो सूक्ष्म कर्मातीत। ये ज्ञान कोई में बि न आहे। ज्ञान ॾियण वारो हिकु बाप ई आहे। उहो जॾहिं अची करे ज्ञान ॾे तॾहिं तव्हां ॿियनि खे ॿुधायो। बाप जो परिचय ॾियणु ॾाढो सहज आहे। बाबा जॾहिं अची करे ज्ञान ॾे तॾहिं असां ॿियनि खे ॿुधायूं न। ज्ञान ॾियण वारो त बाबा ई आहे। बाबा खे कंहिंजो परिचय ॾियणु, बाप जो परिचय ॾियणु ॾाढो सहज आहे। हाणे असांखे बाप जो परिचय ॾियणु ॾाढो ई सहज आहे न। अलफ़ ते ई सम्झाइणो आहे। ये सभी आत्माउनि जो बेहद जो बाप आहे। कंहिंखे परिचय ॾियण में कोई तकलीफ़ न थींदी आहे, ॾाढो सहज आहे। परंतु निश्चय न आहे, प्रैक्टिस न आहे त कंहिंखे सम्झाए न सघंदा। कंहिंखे ज्ञान न ॾींदा त गोया अज्ञानी आहिनि। ज्ञान न आहे त भक्ति आहे, देह अभिमान आहे न। ज्ञान हूंदो आहे देही अभिमानी में। असां आत्मा ई आहियूं। असांजो बाप परमपिता परमात्मा उहो ई बाप टीचर सतगुरु आहे न। प्रजापिता ब्रह्मा बि आहे न। बाप प्रजापिता ब्रह्मा जो ऑक्यूपेशन बि ॿुधायो अथई न, त पंहिंजो बि ऑक्यूपेशन ॿुधायो अथई। मनुष्य त शिव ऐं शंकर खे मिलाए करे हिकु करे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि शंकर अखि खोली त विनाश थी वियो। हाणे विनाश त बॉम्ब्स नेचुरल क्लैमिटी सां थींदो न। शिव शंकर महादेव चईंदा आहिनि ये चित्र के यथार्थ, ये चित्र यथार्थ न आहिनि। ये सभु भक्ति मार्ग जा चित्र आहिनि। हुते अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। प्रजापिता ब्रह्मा बि देहदारी आहे। केतिरा ढेर ॿार आहिनि। त इहे सभु चित्र पूजा जे लाइ आहिनि। बाप सम्झायो अथई व्यक्त उहो अव्यक्त आहे। बाबा जो केॾा ढेर ॿार आहिनि। ॾिसो जो शिव बाप खे पहचाने करे बाबा जी श्रीमत ते हली वेंदो आहे त ब्रह्मा द्वारा ई त ज्ञान मिले थो। एतिरा सारा ॿार ब्रह्मा कुमार कुमारियूं ठही वेंदा आहिनि न। इहो आहे व्यक्त, उहो आहे अव्यक्त। त फ़रिश्तो थी वेंदो न। मूल वतन सूक्ष्म वतन त ज़रूरु आहे। सूक्ष्म वतन में बि वेंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा जो मनुष्य आहे उहो ई फ़रिश्तो ठहींदो आहे न। उहो ई फ़रिश्तो ठहींदो आहे। पोइ राजाई जो बि उन्हनि में ॾेखारियो अथनि। पोइ उहा राज्य बि कंदा। सूक्ष्म वतन जा चित्र न हुजनि त सम्झाइणु मुश्किल हुजे। वास्तव में विष्णु जो चतुर्भुज रूप बि आहे न। इहे भक्ति मार्ग जा चित्र आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि आत्मा खे पतित खां पावन ठहिणो आहे न। पवित्र ठही करे हली वेंदी पंहिंजे धाम। आत्मायूं निराकारी दुनिया में रहंदियूं आहिनि। साकारी हिते आहे न। बाक़ी सूक्ष्म वतन जी कोई मुख्य कहानी न आहे। सूक्ष्म वतन जो राज बि बाबा हाणे सम्झाईंदा आहिनि त मूल वतन सूक्ष्म वतन पोइ इहे स्थूल वतन। त पहिरियों सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। भक्ति मार्ग में बि बाबा खे हे भॻवान हे प्रभु चईंदा आहिनि न। सिर्फ़ु ॼाणंदा न आहिनि। हमेशह चईंदा आहिनि शिवाय नमः, शिव देवताए नमः कॾहिं न चईंदा। ब्रह्मा देवताए नमः चईंदा। शिव खे परमपिता परमात्मा ई चईंदा आहिनि। शिव देवता कॾहिं न चईंदा। शिव परमात्मा ई चईंदा आहिनि। उन्हनि खे पोइ सर्वव्यापी थोरी चई सघंदा आहियूं। पतितनि खे पावन ठाहिण जो कर्तव्य करिणो आहे त छा ठिकर भितर में वञी करे कंदो। हिन खे ई घोर अंधियारो चइबो आहे। बाबा खे त पतितनि खे पावन ठाहिणो आहे न। त बाबा कोई ठिकर भितर में वञी करे थोरी पावन ठाहींदा सभिनि खे। इहो बि ड्रामा में नूंद आहे। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि यदा यदा ही धर्मस्य कंहिंजी ग्लानी आहे त कंहिंजी ग्लानी आहे। जॾहिं यदा यदा लिखियलु आहे न यदा यदा ही धर्मस्य ग्लानी, कंहिंजी ग्लानी। उहो माण्हू त श्लोक ॿुधाए करे पोइ अर्थ ॿुधाईंदा आहिनि। इहे त तव्हां ॿारनि खे हुते वञी करे ॾिसणो खपे, चइणो खपे कि इन जो अर्थ सम्झाईंदा आहियूं असां तव्हांखे। पोइ फट सां वेही ॿुधाइणो खपे। ईअं थोरी सम्झंदा कि इहे बीके आहिनि। भले सफ़ेद ड्रेस आहे परंतु छापो थोरी लॻल आहे।
ये त किथे बि वञी करे ॿुधाए सघंदा आहिनि ऐं चई सघंदा आहिनि कि हिन जो अर्थ ॿुधायूं। ॾिसो उहो छा हिन जो अर्थ ॿुधायो, पहिरियों हुननि खां पुछो, ॾिसो उहो छा था ॿुधाइनि। बाक़ी एतिरा सभु चित्र त डिटेल सम्झाइण ई जा आहिनि। अज्ञान अथाह ज्ञान, पोइ हुननि खां पुछो, पोइ तव्हां बि ॿुधायो। त बाबा चवनि था अथाह ज्ञान, सागर की साई ठाहे छॾियो त बि अंत न। पोइ सेकेंड जी बि ॻाल्हि ॿुधाई, सिर्फ़ु बाप जो परिचय। पोइ सेकेंड जी बि ॻाल्हि ॿुधाई, सिर्फ़ु बाप जो परिचय ॾियो, ज़्यादा डिटेल नथा रही सघो त सिर्फ़ु बाप जो परिचय ॾियो। उहो ई बेहद जो बाप स्वर्ग जो रचयिता आहे। असां सभई हुननि जा ॿार ब्रदर्स आहियूं न, त असांखे बि ज़रूरु स्वर्ग जो राज्य हुजणो खपे। असां बि उन्हनि जा ॿार, असां बि उन्हनि जा, असां सभई आत्मायूं बाबा जा ॿार, सभु आपस में भाउ भाउ आहियूं, त असांखे बि ज़रूरु स्वर्ग जो वरिसो मिलणो खपे। परंतु सभिनि खे मिली न सघे। बाप ईंदा ई आहिनि भारत में, ऐं भारतवासी स्वर्गवासी ठहींदा आहिनि, ॿिया त ईंदा ई पुठियां आहिनि। इहे त ॾाढो सहज आहे, परंतु सम्झंदा ई न आहिनि। बाबा चवनि था इहे त ॾाढो सहज आहे, परंतु सम्झंदा ई न आहिनि। बाबा खे त वंडर लॻंदो आहे। हिकु ॾींहुं गणिका ऐं आदि बि अची करे ॿुधंदियूं, पिछाड़ी में अचण वारा तीखा हली वेंदा, हुते बि कोई वञी करे सर्विस करे सघंदो। ॾाढनि खे लज्जा ईंदी आहे, देह अभिमान ईंदो आहे। बाबा चवंदा आहिनि वैश्यनि खे बि सम्झाइणो आहे। भारत जो नाम बि उन्हनि ई किरायो आहे। हिन में मुख्य खपे योग बल, बिल्कुलु ई पतित आहिनि। पावन थियण जे लाइ यादि जी यात्रा खपे। त वैश्य आहियूं, गणिका आहियूं, हिननि सभिनि खे बि असांखे ज्ञान ॾियणो खपे। हाणे इहे यादि जो बल कुझु कमु आहे, कंहिंमें ज्ञान आहे त पोइ यादि घटि आहे, डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे न। हिन में जॾहिं पास थियो तॾहिं गणिकाउनि जो उद्धार करे सघो। यादि में जॾहिं पास थियो तॾहिं गणिकाउनि जो उद्धार असां करे सघंदासीं। छो जी बाबा चवनि था ॾिसो गणिका केरु ईंदा आहिनि, इहे वैश्य आहियूं वग़ैरह ई जेको अहिड़ो कमु कंदा आहिनि। त इन्हनि जो बि इन्हनि जो उद्धार करण लाइ त ॾाढो योग बल खपे न। सुठा सुठा अनुभवी माताऊं वञी करे सम्झाइनि। कन्याउनि खे बि अनुभव न आहे न, माताऊं सम्झाए सघंदियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि पवित्र ठहो त विश्व जा मालिक ठही वेंदा, दुनिया ई शिवालय ठही वेंदी। सत्य खे शिवालय चइबो आहे, उते अथाह सुख हूंदो। उन्हनि खे बि इहे सम्झायो कि बाप अची करे हाणे बाप चवंदा आहिनि कि हाणे प्रतिज्ञा करो। उन्हनि खे बि वञी करे सम्झायो कि बाप चवंदा आहिनि हाणे प्रतिज्ञा करो पवित्र ठहिण जी। अहिड़े पतितनि खे पावन ठाहिण जी तलवार ॾाढी तिखी खपे। अहिड़े पतितनि खे पावन ठाहिण जी तलवार ॾाढी तिखी खपे, अर्थात यादि ॾाढी पक्की खपे बाबा जी। तॾहिं अहिड़ी आत्माउनि जो बि उद्धार थी सघो। हिन में अञा देरी आहे, सम्झाइण में बि नंबर वारा आहिनि। सेंटर ते रहंदा आहिनि, बाबा ॼाणंदा आहिनि सभु हिकु रस न आहिनि। सेंटर्स ते जो रहंदा आहिनि, बाबा ॼाणंदा आहिनि कि सभु हिकु रस न आहिनि। सर्विस ते जो वेंदा आहिनि हुननि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। जो पहिरियों जॾहिं कंहिंखे सम्झायो त बाप जो सर्विस ते जो वेंदा आहिनि, हुन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। मतिलबु कोई सर्विस ते कीअं वेंदो आहे, कोई सर्विस ते कीअं वेंदो आहे। त हर हिक जी यादि जी यात्रा, हर हिक जी यादि केतिरी तिखी आहे। मतिलबु तलवार कोई तिखी आहे, कोई ईअं ई आहे। त बाबा चवनि त तलवार कोई तिखी आहे, कोई ईअं ई आहे। त हर हिकु जो बि सर्विस ते वञे थो उन्हनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु हूंदो आहे। त पहिरियों जॾहिं कंहिंखे सम्झायो त बाप जो ई परिचय ॾियणो खपे, बाप जी ई महिमा करो। हिन में गुण एतिरा गुण सवाइ बाप जे ॿियो कंहिंखे न थी सघंदा आहिनि। बाप जी ऐं जेतिरा गुण बाबा में आहिनि ओतिरा गुण बाप जे सवाइ ॿियो कंहिंमें बि न थी सघंदा आहिनि।
उहे ई गुणवान ठाहींदा आहिनि न। बाप ई सतयुग जी स्थापना कंदा आहिनि। हाणे इहा आहे ई संगम युग। जॾहिं तव्हां पुरुषोत्तम ठहो था, तव्हां आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहियो। इहे त सम्झाईंदा आहियो आत्मा जो ई इहो शरीर आहे न। केसि ताईं कोई सम्झंदो आहे, इहे शकल सां मालूम पइजी वेंदो आहे। कोई मूडी हूंदो आहे त सॼी शकल ई बदिली वेंदी आहे। आत्मा सम्झी वेंदो आहे त शकल ई सुठी थी वेंदी आहे। अगरि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे वेहींदो त हुनजी शकल ई सुठी थी वेंदी, त हुनखे जास्ती सुठे में सम्झ में ईंदो न। इहा बि प्रैक्टिस ईंदी आहे न। घर गृहस्थी में रहण वारनि एतिरी उछल न सघंदा आहिनि। छो जी गोरख धंधो लॻल आहे न। पूरो अभ्यास करनि तॾहिं हलंदे फिरंदे उठंदे वेहींदे पक्का थियनि। त बाबा चईंदा आहिनि पूरो अभ्यास करे यादि सां ई तव्हां पावन ठहींदा आहियो। आत्मा जेतिरो योग में रहंदी ओतिरो पावन ठहींदी वेंदी। सतयुग में तव्हां सतो प्रधान हुयो त ॾाढा ख़ुशि हुयो। बाबा चवनि था हाणे त संगम ते हंसदा पहलदा रहंदा आहियो। बेहद जो बाप मिलियो, बाक़ी छा खपे। बाप ते त क़ुर्बान वञिणो आहे न। साहूकार कोई मुश्किल निकिरंदा आहिनि, ग़रीबनि खे ई मिलंदो आहे। ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे न। धीरे धीरे वृद्धि खे पाईंदा रहंदा। केरु ॿार कोटनि में कोई विजयमाला जो दाणो ठहींदो आहे, बाक़ी प्रजा त ठहिणी आहे। नंबरवार आहे न। केतिरा ढेर ठही वेंदा आहिनि। साहूकार ग़रीब सभु हूंदा। इहे पूरी राजधानी स्थापना थी थिए, बाक़ी सभु पंहिंजे पंहिंजे सेक्शन में हली वेंदा मथे। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे दैवी गुण बि धारण करणा आहिनि। तव्हांजो खान पान बि सुठो हुजिणो खपे। तव्हांखे कॾहिं आश न रखणी आहे कि मां फलानी चीज़ खायां। असांखे कॾहिं आश न रखणी आहे कि मां फलानी चीज़ खायां। मतिलबु जेको खाइणो हो त खाइणो आहे, लेकिन ईअं न कि हुन चीज़ जो सवादु एतिरो मुंहं में अचे कि असांखे बसि उहा चीज़ ई यादि ईअं ईंदी रहे। जेको मिले सो सुठो आहे। इहे आशायूं हिते हूंदियूं आहिनि। माण्हुनि खे इहा आशा हूंदी आहे न, मां इहे खायां। बाबा त वॾा वॾा वानप्रस्थनि जे आश्रम ॾिठा अथई, ॾाढी शांती सां रहंदा आहिनि। हिते त इहा बेहद जी ॻाल्हि इहे बाप सम्झाईंदा आहिनि। वैश्यायूं गणिकायूं बि ईअं ई ईंदियूं जो तव्हां सां बि तिखी हली वेंदियूं। वैश्यायूं गणिकायूं ईअं जॾहिं पतो पइजी वेंदो ऐं हिकु सहारो मिली वेंदो, शक्ति मिली वेंदी न। इहे कोई ग़लति कम जो कंदा आहिनि। इहे वैश्यायूं गणिकायूं इहे बि लाचारी जे कारण कंदा आहिनि न। या कोई धकेले छॾंदो आहे त जॾहिं परमात्मा शक्ति परमात्मा प्यार उन्हनि खे मिलंदो त इहे बि झटि बाबा जो थी वेंदियूं, असांखां बि तिखियूं हली वेंदियूं। त बाबा चवनि था कि अहिड़ी ईंदियूं जो तव्हां खां बि तिखी हली वेंदियूं। ॾाढा फर्स्ट क्लास गीत ॻाईंदियूं जो ॿुधंदे ई ख़ुशी जो पारो चढ़ी वेंदो न। जॾहिं ईअं किरनि त तव्हां सम्झो श्रेष्ठ ठाहियो, तॾहिं तव्हांजो नाम बि ॾाढो ऊचो थींदो। त इन करे हीअं न असां ॾिठूं बि असांखां अॻियां हली वेंदी न। ब्रह्मा बाबा छा थी सभी मूंखां अॻियां हलो। असांजी बि भावना हुजनि सभी आत्मायूं अॻियां हलंदी वञनि। बाबा जी ज्ञान मां असांखां बि तिखियूं निकिरी वञनि, असांखां बि सुठा सुठा कम करनि, सुठा सुठा गीत ॻाइनि, सुठी सुठी सेवायूं करनि, सुठा सुठा प्राइज़ वठनि। इहा भावना असां में हुजणी खपे। बाबा चवंदा आहिनि जॾहिं हीअं सेवा करो जॾहिं हीअं सेवा करे ॿियनि खे श्रेष्ठ ठाहियो, तॾहिं तव्हांजो नाम ॾाढो ऊच थींदो। चवंदा इहे त वैश्याउनि खे बि एतिरो ऊचो ठाहींदियूं आहिनि। ख़ुदि ई चवंदा असां शूद्र हुआसीं, हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं, पोइ असां देवता ऐं क्षत्रिय ठहींदासीं। बाबा हर हिक खे सम्झी सघंदा आहिनि कि इहो कुझु उन्नति पाईंदो आहे या न। पिछाड़ी में अचण वारा उन्हनि सां अॻियां चढ़ी वेंदा। अॻियां हली करे तव्हां सभु ॾिसंदव।
हाणे त असां ॾिसूं था न, ॾिसो नया नया केॾा सुठा सुठा सेवा था करनि, सुठी प्राइज़ था वठनि, केॾो सुठो कमु था करनि न। त पिछाड़ी में अचण वारा इन करे न कंहिंखे बि जंहिंमें जो विशेषता आहे उहो हुन में अॻियां वञे थो, त असांखे ईअं न सोचणो आहे इहो छा कंदो, न, हर हिक जी विशेषता, हर हिक जी क्वालिटी ॾिसो। अगरि कोई कंहिंमें अॻियां वञे थो त असां हुनखे मदद करणी खपे। अॻियां हली करे तव्हां सभु ॾिसंदव, हाणे बि ॾिसो था न, नया ॿार सर्विस में केतिरा उछलंदा आहिनि। अच्छा, मीठी सिकील ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साहिब, पतितनि खे पावन ठाहिण जी सेवा करो, गणिकायूं वैश्यनि खे ज्ञान ॾियो, किरे हुए खे उठायो, उन्हनि जो उद्धार करो, तॾहिं नाम बालो थींदो। ॿियो आहे, स्वयं जी दृष्टि खे पवित्र ठाहिण लाइ हलंदे फिरदे अभ्यास करो कि असां आत्मा आहियूं। स्वयं जी दृष्टि खे पवित्र ठाहिण लाइ हलंदे फिरदे अभ्यास करो कि असां आत्मा आहियूं। आत्मा सां ई ॻाल्हि कंदा आहिनि न, बाप जी यादि में रहो त पावन ठही वेंदव। असां सभु आत्मा भाव आहे ऐं असां सभु आत्माउनि सां ई ॻाल्हायूं था। वरदान, अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा संतुष्टता जो अनुभव करण ऐं कराइण वारा संतुष्ट मणि ठहो। पंहिंजे अनादि ऐं आदि स्वरूप की स्मृति में लायो, पंहिंजे अनादि ऐं आदि स्वरूप खे स्मृति में लायो। हुन स्मृति में स्थित थी वञो त स्वयं बि स्वयं सां संतुष्ट रहंदव ऐं ॿियनि खे बि संतुष्टता जी विशेषता जो अनुभव कराईंदव। सदा असांखे पंहिंजे अनादि ऐं आदि स्वरूप में स्थित थी करे हर हिक जे संबंध संपर्क में अचिणो खपे। हुन स्मृति स्वरूप में स्थित थी वञो। अगरि असां हुन स्थिति स्वरूप में स्थित थी वेंदासीं त असांखे स्वयं बि असां संतुष्ट रहंदासीं, ॿियनि खे बि संतुष्टता जी विशेषता जो अनुभव कराईंदासीं। स्वयं सां बि संतुष्ट रहंदासीं, ॿियनि खे बि संतुष्टता जी विशेषता जो अनुभव कराए सघंदासीं। संतुष्टता जो कारण हूंदो आहे, असंतुष्टता जो कारण हूंदो आहे अप्राप्ति। त जॾहिं असां पंहिंजे आदि अनादि स्वरूप में रहंदासीं, ख़ुदि जी आत्मिक स्थिति में, त बाबा जी यादि सां सर्व खे प्राप्ति कराए सघंदासीं न। त असंतुष्टता थींदी ई न। पंहिंजो स्लोगन आहे, पाइणो हुयो जो पाए वरितो। बाप जो ठहिण अर्थात वर्से जो अधिकारी ठहिण। अहिड़ा अधिकारी आत्माऊं सदा भरपूर संतुष्ट मणी हूंदा आहिनि। त जॾहिं पंहिंजी हिन स्थिति में रहंदासीं त असां में संतुष्टता जो अनुभव ॿियनि खे थींदो रहंदो। त उहो बि असां सां संतुष्ट रहंदा, असां बि रहंदासीं, पोइ संतुष्ट मणी ठही वेंदासीं। स्लोगन आहे, बाप समान ठहिण लाइ सम्झणु, चाहणु ऐं करणु। हिन टिन्हिनि जी समानता हुजे। बाप समान ठहिण लाइ जो असां सम्झूं था, जो असां चाहियूं था ऐं उहो ई करूं था। त हाणे असांजो लक्ष्य छा आहे? बाप समान थियणु। त बाप समान स्थिति खे असां सम्झूं था, असां चाहींदा बि आहियूं त उहो ई कर्म करूं त बाप समान ठही वेंदासीं। बाप समान ठहिण लाइ जो सम्झंदा आहियूं, जो चाहींदा आहियूं, जो करिणो आहे, उन टिन्हिनि में समानता हुजे। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव। वरदानी रूप सां सेवा करण लाइ पहिरों स्वयं में शुद्ध संकल्प धारण करो। सॼो ॾींहुं शुद्ध संकल्प जी सागर में लहरदा रहो। जें समय चाहो शुद्ध संकल्प जे सागर जे तले में हली वञो, साइलेंस स्वरूप थी वञो। बाबा चवंदा, जंहिं समय चाहो शुद्ध संकल्प जे सागर जे तले में हली वञो। कोई बि शुद्ध संकल्प करो, भई सभिनि जो कल्याण थिए।
पोइ हिनजी गहराई में हली वञो। विश्व जी सर्व आत्माऊं, सर्व बीज, यूनियन, प्रकृति, तत्व, प्रकृति, सब ग्रह, सभिनि जो ई कल्याण थिए। बाबा चईंदा आहिनि हीअ प्रकृति बि मूंखे पुकारदी आहे। त वेठे वेठे हिनजी गहराई में हली वञो, पोइ उहा साइलेंस स्वरूप थी वेंदो। असांजी डीप साइलेंस स्थिति वायुमंडल खे परिवर्तन करे ॾींदी ऐं असां स्वयं खे डबल लाइट फ़रिश्तो अनुभव कंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।